नासिन हेडलाइन सां ॾिठियूं हुई तेवां खे ॿुधायूं त सॼी सिंध जियां शिकारपुर वासियुनि बि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे आवाज़ टीवी जो ज़िले रिपोर्टर रशीद ॼामड़ो। जी रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, वफ़ाक़ी हुकूमत पारां 1.5 महीने के अंदर मुल्क में डीज़ल और पेट्रोल की कीमतुनि में लगातार 3 दफ़ा इजाफ़ो किया है। गुज़रियल रात वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल और डीज़ल की कीमतुनि में 10 का 11 रुपया जो इजाफ़ो किया है। उन हवाले से अचो तो शिकारपुर के आवाम से गाल बोल कयूं तो हू जेके इन वक्त रात वफ़ाक़ी हुकूमत पारां कीमतूं वधाई वयूं आहिनि तो इन जा केतिरा जेके मुल्की मैशियत ऐं आवाम ते केतरा बुरा असर पिया आहिनि। इन वक्त पेट्रोल जो एडो चढ़ी वियो आहे, असां गरीब माण्हुनि खां कोई आचार वठण लाइ तयारु न आहे। असां कंहिंखे न वञूं, असां कंहिंखे चऊं? असांजी हुकूमत खे इहा अपील आहे, महिरबानी करे महांगा पघे घटाइनि। मिसकिन माण्हू चस्को हलाईंदा सॼो ॾींहुं, तेल 140 लीटर लॻो पियो आहे, किरायो 10 रुपया आहे। असांजी महांगाई एॾी बेअंदाज़ करे छॾी आहे। 500 रुपया कमायूं था, 1000 रुपया घर जो ख़र्चा साईं, काॾे वञूं? एॾी महांगाई थी वई आहे, छा कयूं? इमरान खान खे 140 रुपया साईं लीटर लॻो पियो आहे, रात 138 रुपया साईं हुयो। तेल महांगो हिन जे करे हाणे ग़रीब माण्हू काॾे वञनि? आख़िर हिन महांगप जी अंता थी वई आहे। इमरान खान त इहो कयो आहे न, सॼो चकर त उन कयो आहे। पेट्रोल महांगो थी वियो आहे, असांखो कोई जूस बि गिलास बि नथो को पीए। हाणे असां ग़रीब माण्हू काॾे वञूं? घी बि महांगो थी वियो आहे, असां पोइ हाणे काॾे वञूं भाउ? ग़रीब माण्हू जूस जो गिलास भी को नथो पिए भाउ। जेके भी शयूं वधनि थियूं जंहिंमें कपिड़ो थी वियो, आम अटो थी वियो ऐं आम शयूं थी वियूं, उहे तेल ते वधनि थियूं। तेल वधे थो त सॼियूं शयूं ऐं जेका बि महांगाई थिए थी तेल ते थी थिए। असांखे हिते बचे ई नथो का शइ बाबा, हर शइ महांगी आहे। गैस 310 रुपया किलो, पेट्रोल 130 रुपया लीटर आहे साईं। काॾो असां कमाईंदासीं? 140 थियो हाणे, अटो घणे थियो आहे? हाँ साईं, रात वधी वियो, असांखे रोज़ी नथो थिए, असां बुख मरूं था, बचा असांजा बुख ते आहिनि, असां अलाए कीअं गुज़ारो कयूं था, कर्ज़ाई थी पिया आहियूं। असां 8 ॾाढा बचा नथा पाले सघूं। 20 रुपया माण्हू किरायो ई नथो ॾे। लखीधर स्टोर चवंदा 10 रुपया 20 रुपया वठो ई न, हाणे थियो आहे साईं 40 रुपया थी वियो आहे। माण्हू परेशान लॻा पिया आहिनि, ख़ुदकुशियूं था कनि। अवाम खे कोई बि कंहिं बि क़िस्म जो रिलीफ न आहे। हिन हुकूमत माण्हू जी जीअण ज़िंदगी जंजाल करे छॾी आहे। पेट्रोल वरितो आहे 138 कुझु पैसा, राति हुयो 128 रुपया, 11 रुपया लीटर चढ़ियो आहे। सिधो ज़ुल्म आहे, महांगाई एतिरी चढ़ंदी थी वञे, कोई कंट्रोल कोन्हे, कोई हुकूमत जो गौर कोन्हे को। अवां शिकारपुर में हिते चुमची रक्षा, वैगन ऐं ॿिनि ट्रांसपोर्टनि ऐं रोज़मर्रा जेके नंढा नंढा जेके मज़दूर तबिको आहे उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हुननि जो चवणु हो त 1.5 महीने जे अंदरि वफ़ाक़ी हुकूमत पारां 3 दफ़ा जेको पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में वाध कई वई आहे ऐं हुननि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त हिकदमि जेके क़ीमतूं जेके पेट्रोल में वधायूं वयूं आहिनि घटि कयूं वञनि। जी।